लाहौर पाकिस्तान मुस्लिम लीग नून जे अॻवान वफ़ाक़ी वज़ीर मुसद्दक़ मलक चयो आहे त PTI टिड़ी पखिड़िजी चुकी आहे। ही नथा चाहिनि त PTI बहानी ॻाल्हियूं करे। पंहिंजी ॻाल्हियुनि दौरान हुन सवाल कयो त बिशरा बीबी त ग़ैर सियासी हुई, उहा सियासी जुलूसनि जी अॻवानी कीअं करे रही आहे? जेकॾहिं बिशरा बीबी खे ई अॻवानी करणी हुई त पोइ मोरूसी सियासत ख़िलाफ़ नारेबाज़ी छो था थियो? ॿिए तरफ़ नून लीगी अॻवान तलाल चौधरी दावा कई आहे त PTI जे फाइनल कॉल सिर्फ़ कुझु 100 माण्हुनि खे ॿाहिरि कढी सघे थी। हिकमत अमली कामयाब रही। निजी चैनल सां ॻाल्हियूं कंदे हुन चयो त पंजाब, बलूचिस्तान, सिंध मां माण्हू न आहिनि निकिता, हुननि जा 50 माण्हू बि मुतफ़िक़ न आहिनि। तलाल चौधरी चयो त सज़ा याफ़्ता माण्हू खे आज़ादु करण लाइ बग़ावत कई पई वञे। तहरीक इंसाफ़ खे सियासी रवैयो इख़्तियार करणु घुरिजे। धरणनि ऐं एहतजाजनि सां कुझु बि हासिल न थींदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।